सिंध जे हक़नि वारी जिदोजहद में मोरो शहर बि पंहिंजो नाव लिखाए वरितो आहे। 20 मई ते क़ौम परस्त तंज़ीम सां तालुक़ रखंदड़ मोरो जा सवें नौजवान सिंधूअ ते धाड़े ऐं सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ एहतिजाजनि रोडनि ते निकिरी अची क़ौमी शहरा ॾांहुं वधिया त पुलिस सां चकरियूं पैदा थी वियूं, जंहिं बैदि शीलिंग, आंसू गैस समेत फायरिंग जा कड़काट थी विया। उन दौरान हिकु ॼणो नौजवान ज़ाहिद लिगारी गोली लॻण सबबि क़तल थी वियो आहे, जॾहिं त इरफान लिगारीअ समेत 29 ॼणा रतोरत थी विया ऐं जंहिं बैदि हर तरफ़ कियाट पवण सां गॾु शहर में वॾी छिकताण पैदा थी वई। वीह मई ते मोरो में पैदा थियल छिकताण ऐं खूनी रांदि बैदि सवें मछरियल माण्हू रोडनि ते अची विया, जंहिं बैदि पुलिस ऐं कारकुननि में अहिड़ियूं चकरियूं पैदा थियूं जो पुलिस एहलकारनि समेत आम माण्हू रतो हुआ। ज़ाहिद लिगारी जे क़तल थियण बैदि इरफान लिगारी जे क़तल जे उफ़वान ते सवें नौजवान मछरजी पिया, जिन सिंध जे घरू वज़ीर ज़िया लंजार जे हाउस ते चढ़ाई करे ज़िया लंजार जे बंगले खे बाहि ॾेई भञड्रां कई ऐं बंगले में बीठल मोटरसाइकिलुनि खे बाहियूं ॾेई साड़ियो वियो, जंहिं बैदि सूरतहाल अञा वधीक छिकताण वारी पैदा थी वई। कारकुननि जे मारिजण ऐं केतिरनि ई कारकुननि जे ज़ख़्मी थियण बैदि सवें मछरियल माण्हू ॿीहर रोड ते अची विया, जंहिं दौरान वक़्फ़े सां छिकताण जारी रही त मछरियल माण्हुनि ट्रालरनि खे बाहियूं ॾेई रोड बंदि करे छॾियो। हिकु तरफ़ शहर ऐं इंडसावे ते छिकताण हलंदी रही त ॿिए पासे मोरो शहर बि मुकमल बंदि थी वियो ऐं 20 मई जी राति 10 वॻे मारिजी वियल कारकुन जो लाश खणी अची मोरो इंडसावे ते रखी धरणो हंयो वियो, जिते कारकुन जे क़तल ख़िलाफ़ नारा हंया विया। हिकु तरफ़ पुलिस ऐं कारकुननि में छिकताण जारी हुई त साॻिए वक़्तु घरू वज़ीर जे घर खे बाहि ॾियण वारे वाक़े बैदि घरू वज़ीर जा हिमायती माण्हू बि हथियारनि सां मैदान ते अची विया, जेके बंगले ते पहुची हवाई फायरिंग कई त छिकताण में माठार बैदि वधीक शिदत अची वई। हाउस ते हमलो कयो अथनि यार, वॾे रेरा असां पहुता आहियूं, इथां कब्ज़ा ख़ाली करायोसीं। मारिजी वियल क़ौम परस्त कारकुन जो लाश संदसि वारस ऐं कारकुन मोरो इंडसावे ते रखी सॼी राति धरणो जारी रखियो त सुबुह फजर महिल रोड खोलण लाइ पुलिस ताक़त जो मुज़ाहिरो करे शेल फायर करण सां गॾु बख़्तरबंद गाॾियूं आणे मुज़ाहिरीन खां रोड खोलाइण जी कोशिशि कई, पर मुज़ाहिरीन मुज़ाहमत करे लाश खणण खां इनकार कयो ऐं जंहिं बैदि पुलिस पोइ ते पेर करे वरिता। मेहरबानी करो। 20 मई 10 वॻे राति जो ज़ाहिद लिगारी जो लाश मोरो इंडसावे ते रखियो वियो, जेको 21 मई जी राति ताईं इंडसावे ते रखी पंहिंजे खून सां इंसाफ़ जी पुकार करे रहियो हो। सुबुह फजर महिल कुझु कारकुननि ऐं मक़तूल जा वारस मौजूदु हुआ त ॾींहुं थींदे ई सखर, मोरो, हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां वकील तोड़े आम माण्हू धरणे वारे हंधि पहुची विया, जंहिं बैदि पुलिस गर्दीअ जी मज़म्मत कंदे क़तल थियल कारकुन जे वारसनि खे इंसाफ़ ॾियण ताईं साथ ॾियण जो वचन कयो, जंहिं बैदि मक़तूल कारकुन जे वारसनि टेंटणी वेही रहिया ऐं क़तल केस दाख़िल करण जो मुतालबो कंदे इंसाफ़ जी घुर करे रहिया आहिनि। हिकु तरफ़ क़ौम परस्त कारकुननि ते शेलिंग, फायर ऐं कारकुननि जे क़तल ते सिंध में वकीलनि ऐं क़ौम परस्त धुरियुनि पारां एहतिजाज कया पिया वञनि त ॿिए पासे घरू वज़ीर जे घर खे लॻल बाहि ऐं भञड्रां जी पीपी क़यादत मज़म्मत कंदे घरू वज़ीर सां हमदर्दीअ जो इज़हार करण सां गॾु
घरू वज़ीर मोरो वाक़े जी जांच जो बि हुकुम ॾिनो आहे। पर मोरो जे 2 ॾींहंनि खां छिकताइण वारी सूरतहाल बरक़रार आहे। क़ौमी शहरा ब्लॉक ऐं मोरो शहर में मुकमल शटरबंद हड़ताल आहे। मोरो में थियल एहतजाज दौरान मुज़ाहिरे ते सिधी फायरिंग जो किथां आर्डर मिलियो ऐं फायरिंग छो कई वई, इहो सिंध जा माण्हू सवाल करे रहिया आहिनि। पर हाणे ॾिसणो इहो आहे त सिंध सरकार मारिजी वियल कारकुन जो क़त्ल केस दाख़िल करे हिन वाक़े जी कहिड़े रुख खां जांच थी करे, उन्हीअ जो सिंध वासियुनि खे शिदत सां इंतज़ारु आहे। कैमरा टीम सां गॾु धणी बख़्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल मोरो।